गुज़िरियल साल सॼी दुनिया अंदरि नित नयूं तब्दीलियूं आयूं। सियासी एतबार सां अमेरिकी चूंडुनि में डोनाल्ड ट्रंप हिलेरी क्लिंटन खे शिकस्त ॾेई अमेरिका जो 45 सदर चूंडियो वियो। यूरोपीय यूनियन में ॾार पिया, शाम में घरूवेड़ जारी रही, पानामा लीक्स समूरी दुनिया जे अॻुवाननि खे परेशान कयो। तुर्की में फ़ौजी बग़ावत नाकाम थी। उत्तर कोरिया कामयाबु एटमी तजुर्बा करे दुनिया खे ॻणती में विधो। ॾखिण चीनी समुंड में चीन जी मसनूई ॿेटनि ते एतिराज़ वालारिया विया। कोलंबिया में 52 सालनि खां हलंदड़ घरूवेड़ जो ख़ात्मो थियो। गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल तब्दील थियो। बरतानिया जे अवाम यूरोपीय यूनियन खे छॾण जो फ़ैसिलो कयो। मिस्र में सहाफ़ियुनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ बड़तोल मतल रहियो ऐं तुर्की में नाकाम फ़ौजी बग़ावत खां पोइ हज़ारे सरकारी मुलाज़िमनि खे नौकरियुनि खां बेदख़ल कयो वियो। साल 2016 में दुनिया अंदरि जिते अहिड़े क़िस्म जा वाक़िया रूनमा थिया, उते दुनिया अंदरि हिकिड़े पासे जंग ऐं छिकताण रही त ॿिए पासे वरी कोलंबिया में 52 सालनि खां हलंदड़ घरूवेड़ जो ख़ात्मो थियो। कोलंबिया में 52 सालनि खां जारी रहंदड़ घरूवेड़ में लॻभॻि 22,000 माण्हू मारिजी विया ऐं लखे माण्हू वेड़ सबबु लॾ पलाण ते मजबूर थिया। कोलंबिया में बाग़ियुनि सां अमन मुआहिदो तइ करे मुल्क मां घरूवेड़ जो ख़ात्मो आणण ते मुल्क जे सदर जान मैनुअल सेंटोस खे साल 2016 जो अमन जो नोबेल इनाम ॾिनो वियो। साल 2016 आलमी अॻुवाननि लाइ ॾुखियो इन करे साबित थियो त विकीलीक्स वांगुरु हिन साल पानामा लीक्स जी कंपनी मुसाक फोनसिका तरफ़ां 11.5 मिलियन ॻुझा दस्तावेज़ ज़ाहिर कया विया, जंहिंमें दुनिया जे आलमी अॻुवाननि कंपनियुनि ऐं वापारियुनि तरफ़ां गैर क़ानूनी तौरु ठाहियल पैसा ऐं ऑफशोर कंपनियुनि बाबति तफ़सील जारी कया विया, जंहिं पाकिस्तान समेत सॼी दुनिया खे अचरज में आणे छॾियो। साल 2016 में दुनिया जे आलमी मुल्कनि में ख़ुश्की सां गॾु सामूंडी हंधनि ते बि छिकताण जारी रही ऐं सॼो साल हिक ॿिए ते सख़्तु जुमिलनि जी ॾे वठि कई वई। 2016 में सामूंडी हवाले सां ॾखिण चीनी समुंड आलमी दुनिया जो मर्कज़ रहियो। ॾखिण चीनी समुंड में चीन पारां मसनूई ॿेटनि ते पंहिंजे कब्ज़े खे वधीक मज़बूत करण लाइ वॾी तइदाद में तामीरात सबबु संदन पाड़ेसरी मुल्कनि फिलिपाइन, मलेशिया, ताइवान, वियतनाम जा चीन सां इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। गुज़िरियल साल में पाबंदियुनि बावजूदि उत्तर कोरिया पंहिंजा एटमी तजुर्बा जारी रखिया ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कयूं। साल 2016 में उत्तर कोरिया जे एटमी तजुर्बनि जे हवाले सां सलामती काउंसिल में 10 भेरा इजलास कोठायो वियो, जेको कंहिं हिकु एजेंडा ते सलामती काउंसिल जो सभ खां घणो मुनक़िद थियल इजलास हो। गुज़िरियल साल जिते दुनिया अंदरि सियासी तब्दीलियूं आयूं, उते दुनिया में अमुन क़ाइमु करण वारे आलमी इदारे गॾियल क़ौमुनि जो बि सेक्रेटरी जनरल तब्दील थियो। बान की मून जे वञण खां पोइ पुर्तगाल जे अॻूणे वज़ीर आज़म एंटोनियो गुतेरेस नओं सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो। एंटोनियो गुतेरेस आलमी इदारे जी 71 सालनि जी तारीख़ जो पहिरियों सेक्रेटरी जनरल आहे, जेको कंहिं हुकूमत जो सरबराह रहियो आहे। ॿिए तरफ़ गुज़िरियल साल जे शुरूआती जनवरी महीने जी 3 तारीख़ ते 47 ॼणनि समेत ईरान जे मज़हबी आलिम निमिरुल निमर खे फांसी ॾिनी वई ऐं ईरान सां सऊदी अरब तोड़े नार जे मुल्कनि सफ़ारती नाता ख़तमु करण जो ऐलान कयो। 16 जनवरी ते इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी पारां ऐलान कयो वियो त ईरान एटमी हथियार ठाहिण तां हथु खणी वियो आहे, जंहिंखां पोइ गॾियल क़ौमुनि वारे इदारे पारां ईरान ते लागू कयल पाबंदियुनि खे ख़तमु करण जो ऐलान कयो। 22 मार्च वारे ॾींहुं ब्रसेल्स ते हमिलो थियो, नतीजे में 32 माण्हू मारिजी विया ऐं 250 ज़ख़्मी थिया। 27 मार्च वारे ॾींहुं पाकिस्तान जे शहर लाहौर जे गुलशन इक़बाल पार्क में आपघाती हमिलो थियो, जंहिंजे नतीजे में 75 माण्हू मारिजी विया ऐं 340 ज़ख़्मी थिया। 19 मई वारे ॾींहुं मिस्र जो मुसाफ़िर जहाज़ 804 किरी तबाह थियो, जंहिंमें सवार 66 मुसाफ़िर मौत जो खाज बणिया। गुज़िरियल साल जे 23 जून ॾियारे यूरोपीय यूनियन छॾण ऐं यूरोपीय यूनियन में रहण लाइ रेफरेंडम मुनक़िद थियो। अगस्त महीने जी 5 खां 21 तारीख़ ताईं ओलंपिक्स रांदियूं ब्राज़ील में पिणु गुज़िरियल साल मुनक़िद थियो। इन खां सवाइ पाकिस्तान जे मशहूरु नाथख्वां जुनैद जमशेद समेत ॿियनि मुसाफ़िरनि जो हवेलिया खां इस्लामाबाद वेंदड़ मुसाफ़िर जहाज़ पिणु किरी तबाह थियो। 3 सेप्टेम्बर वारे ॾींहुं पूरी दुनिया जे गर्मी पद में अमेरिका ऐं चीन जी हिसेदारी ॾेखारी वई ऐं दुनिया में ग्रीन हाउस गैसेस में 40% ॿिन्ही मुल्कनि जी हिसेदारी खे ख़तमु कराइण लाइ खेनि पेरिस राज़ीनामे ते अमल कराइण लाइ पाबंद बणायो वियो। 30 सेप्टेम्बर वारे ॾींहुं जग मशहूरु आर्टिस्ट विंसेंट वान गोफ जूं चोरायल 2 पेंटिंग्स हथ कयूं हुयूं, जॾहिं त साल जे आख़िरी महीने में रूसी सफ़ीर खे अंकरा में क़तलु कयो वियो।